अवलला होली माला आलम जो धणी अवलला होली माला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवली उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामो ऐं राधा सुहिणा रंग खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि सो अॼु छंछर जो ॾींहुं हुजे ऐं अॼु जेको हुजे 5 अक्टूबर हुजे मौसम में त तब्दीली अची चुकी हुजे ज़रूरु पोइ ॾींहं जो गर्मी हुजे या किथे ॾींहं जो थधि हुजे वरी राति जो थधि हुजे त ॾींहं जो गर्मी हुजे सो हाणे असां हुन थधि ॾांहुं हुन मौसम ॾांहुं ईंदा हुजूं या उहो वक़्तु ईंदो हुजे सो हाणे वरी इहो कंहिंखे ज़ुकाम पोइ कंहिंखे सुस्ती कंहिंखे सिंधीअ में चऊं त बरो चढ़ो पियो हुजे जड़ो सो इहो इहा मौसम इहा मुंद अची वई हुजे त इन जो ख़्यालु कंदा हुजो बालकनि जो जेके बालक स्कूल वञनि त उहे ख़्यालु कंदा हुजनि हाणे वरी जेके ॿाहिरि सुम्हनि आगुर ते त पोइ हुनखे मौसम जो असरु हुन ते ज़रूरु थिए पोइ तप बुखार इहो थी वञे खंघि थी वञे जुकाम त पंहिंजी तबियत जो ख़्यालु रखंदा बालकड़नि जो ख़्यालु रखंदा हुजो कुल्फूं गोल गंढा पोइ हे थधा पाणी जेके हुजनि हिननि ते बि थोरो ख़्यालु कंदा हुजो हाणे मौसम जेको हुजे तब्दील थींदी हुजे हाणे वरी असां जेको हुजे रवां धवां थींदा हुजूं न मौसम ॾे पर अॼु वरी जेको ॾींहुं हुजे 5 अक्टूबर आउं त पाण खे ख़ुशि नसीब चवंदो हुजां मुंहिंजे ख़ुशीअ जे में वॾे में वॾो अॼु ॾींहुं हुजे मुंहिंजे ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे 5 अक्टूबर हुजे 5 अक्टूबर उस्तादनि जी अज़मत जो ॾींहुं हुजे ऐं आउं जेको कुझु हुजां जेको ही फ़क़ीर हुजे उहो उस्तादनि जे तरबियत जे करे बीठो हुजे सो आउं उन्हनि उस्तादनि जे मुंहिंजे चवंदा हुजनि त हुजनि हा जे शाल साम्हूं पिरी त आउं क़दम चुमां हा त उस्ताद जी जेका अज़मत हुजे जे मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं हुजनि हा त अॼु सचु पुछंदा हुजो त जीजल जे जीअं पेरनि ते हथु रखंदा हुजूं तीअं उस्ताद जे पेरनि ते बि हथु रखे अखियूं रखे ऐं अव्हां जे साम्हूं अव्हां खे ॾेखारां हा त उस्ताद जी अज़मत छा हुजे उस्ताद जो मान छा हुजे उस्ताद हिकिड़ी कची काठी खे घड़े करे उन मां जीअं हुनुरु थींदो हुजे उस्ताद ईअं कंदो हुजे बेअकुल खे अकुल में आणींदो हुजे सम्झंदा हुजो या तरबियत कंदो हुजे त अॼु उस्तादनि जे अज़मत जो आलमी ॾींहुं हुजे दुनिया में मल्हायो वेंदो हुजे त मूंखे सभ खां वधीक फ़ख़ुरु थींदो हुजे त मुनाचीज़ ते उस्तादनि जो सॼो करम हुजे मालिक जो करम उस्ताद जो करम उस्ताद जी तरबियत जो कमाल हुजे जेको हिन फ़क़ीर खे मिटीअ जहिड़े पिनोड़े खे ठाहे करे हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो नंढड़ो ईअं खुथा बि बणायो हुजे सो आउं उस्तादनि लाइ वरी वरी चवां त रुगो मुंहिंजो उस्ताद न पर ॾेह जा परॾेह जा दुनिया में जेके उस्ताद हुजनि उन्हनि सभिनी जी अज़मत खे मुंहिंजो सलाम हुजे मां वरी वरी सलाम कंदो हुजां सॼो ॾींहुं सलाम कंदो हुजां हर ॾींहुं सलाम करणु खपंदो हुजे उस्ताद चाहे इल्मु पढ़ाईंदो हुजे या हुनर सेखारींदो हुजे या फन सेखारींदो हुजे या कहिड़ो बि जेको उस्ताद हुजे उन उस्ताद जी अज़मत खे सलाम हुजे उस्ताद बिना कुझु न हुजे जीअं माण्हू वालदेन बिना कुझु न हुजे न वालदेन जी अज़मत बि ईअं हुजे त उस्ताद जी अज़मत बि इहा हुजे पर पिराइण कमु अव्हां जो हुजे अव्हां जेको कुझु पिराइण चाहींदव उस्ताद मां ई पिराए सघंदा हुजो सुठी सोबत मां ज़रूरु पिरायो पर जेको कुझु उस्ताद जो ॾिनो हुजे उहो अव्हां खे दुनिया में कमु ईंदो हुजे ईंदड़ नसुलनि ताईं तव्हां हुनखे मुंतकिल कंदा हुजो त उहो उस्ताद जो कमाल हुजे सो अॼु 5 अक्टूबर जेको हुजे उहे जेके ज़हीन शागिर्द हुजनि जिन दुनिया में पंहिंजो मक़ाम ठाहियो हुजे दुनिया में पंहिंजी महारत हासिलु कई हुजे उहा बदौलत उस्ताद जे हासिलु कई उस्ताद जेके साहिबान हुजनि जे ॾिसंदा हुजनि त असां ख़ुशि नसीब हुजूं त तव्हां उस्तादनि जी अज़मत ईअं बरक़रार रहंदी हुजे पर असांजे सिंध में बि अॼु अहिड़नि उस्तादनि जे
अज़मत ऐं अहिड़नि उस्तादनि जी ज़रूरत हुजे जेके तरबियत में कमाल हुजनि, जेके शागिर्द खे हिकिड़ो ज़हीन शागिर्द बणाईंदा हुजनि, जेको तालीम जे मयार खे हिन मथे खणी ईंदा हुजनि, तालीम जो मयार दुनिया जे मुक़ाबले सां ॻंढे बीहंदा पोइ वरी हुजनि। उहे अॻिते वधंदा हुजनि त वरी जेको हुजे हुननि खे पाण खे फ़ाइदो मिलंदो हुजे उन मां। पोइ उहो चाहे हुनर सिखंदो हुजे या पढ़ंदो हुजे या फन सिखंदो हुजे या राग सिखंदो हुजे, जेको बि फन हुजे उनजो उस्ताद जेको हुजे उहो लाज़मी हुजे। उस्ताद खां सवाइ त माण्हू कम जो ई न हुजे। सो इन्हनि उस्तादनि जी अज़मत खे सलाम। सो प्रोग्राम जे शुरूआत में अॼु जेको हुजे उस्ताद जी अज़मत जी ॻाल्हि हुजे त पोइ तालीम छा हुजे, हुनर छा हुजे, इहे कुझु हिकिड़ा अकस हुजनि जेके उस्तादनि जे नाम कंदा हुजो त छो न भली का भेण भर्त भरींदी हुजे त उनखे बि सेखारण वारी उनजी उहा उस्ताद हुजे, उहा ॾाही हुजे, उहा वालदेन हुजनि, चाचो हुजे, मामो हुजे, भेण हुजे, उस्ताद में उनखे शामिलु थींदो, उहे उस्ताद में शामिलु थींदा हुजनि। पोइ जेको बि हुनर करे तालीम पिराए सो पहिरियों जेको गीत हुजे उस्तादनि जी अज़मत जे नाम रखंदा हुजूं त तालीम ज़िंदाबाद, हुनर हुनर ज़िंदाबाद। उन खां पोइ वापसि अचूं अञा त असां कचहरियूं कंदा फोन कॉल जो इहो नंबर बि हलंदो हुजे, उन ते बि ज़रूरु अव्हां सां कचहरी थिए। सो तालीम ज़िंदाबाद, हुनर ज़िंदाबाद। हाल देख ले मेरा के प्यार बताया बेरा के बुरा हाल हुआ, के बुरा हाल हुआ। हाल देख ले मेरा के तेरा प्यार बिया होया, वेख ले हाल मेरा। दवा पीती हुजी, दवा पीती हुजी, अलाए मगज जेको मूंखे लॻे अॼु को तुंहिंजो सोलो न हुजे। अॼु मगज दवाला न हुजे, पोइ थोरो चवां त ईअं मथे खे को ज़ोर को टकोर को अहिड़ी थींदी हुजे उहा थींदी। ज़ोर ऐं टकोर हिनखे हाणे उहा थींदी हुजे, उहो केरु कंदो हुजे? हाणे ज़ाहिर घर में को तीन दॿो छा, तूं बाक़ी छा माण्हुनि जहिड़ी जनानियुनि जहिड़ी मूरत हुजी छा? हाणे हिनखे मां जेको हुजे सॼो ॾींहुं रुॻो ज़ोर पोइ टकोर चांहिनि जा प्याला। हलो सॼो ॾींहुं हलो हलो फोन कॉल वई हुजे, मूं तो सां कहिड़ी ॻाल्हि कई हुजे वरी वात मां पुछंदी हुजां न सुबुह सुबुह सां अहिड़ा कलाम कुसी तॾहिं मूं पुछियो हुजे चाकाई त हुजे न। दिल जी मौसम जी ॻाल्हि कई हुजे, दिल जी मौसम जी, दिल जी मौसम जी ॻाल्हि कई हुजे, दिल जी बि मौसम हुजे, कॾहिं कीअं हुजे कॾहिं कीअं हुजे। न न हीअ हमेशा हिकु जहिड़ी हुजे, हिकु जहिड़ी, हा हमेशा हिकु जहिड़ी, हिकिड़ो तॾहिं अॼु मूं ते बुढ़ी लॻो पियो हुजे हिकु जहिड़ो हुजे। हा पोइ हुनखे छा थियो हुजे तोखे? वॾूं ॻाल्हियूं करे छॾी, चित खां बि मथे चढ़ल। तूं सुई वठण वेंदी रली ठाहे छॾी हुजे, रली पर ठहंदी हुजे, कड़ो मूंखे तूं टोपा ॾेई करे सेबो करे ॾींदो हुजे। मां ॾिसां त मुंहिंजो पंहिंजो कमु हुजे, पाण हिनखे निबराईंदी हुजां। मां ॾिसां कीअं टोपो ॾींदी हुजी तूं? सिखंदो हुजे, न न सिखंदो छो? सिखंदो हुजे, मूंखे उस्ताद कंदो हुजे पंहिंजो टोपे में। हा घर में। हलो 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 अदा हेलो आवाज कॉल करे करे चाह वठण में हुजी जा। अदा आवाज घटि हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भा? राम राम अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजे नालो ॿुधाईंदो हुजे अदा पंहिंजो? हा हाजी मोहम्मद जखण खां वाणा तालको। छा हाल हुजे? ठीक हुजी? चङो भलो? खैर दुआ मौसम में सही थी आई वॾी अलाह जी महिरबानी आहे। मौसम बस मौसम सही थी वञे सम्झो माण्हू सही थी वेंदो हुजे। हा हा झुलाली लॻी पई आहे अॼु, झुलाली हिन वारा में जखण में वाह वाह वार में लॻी पई। पोइ दिलि जी मौसम कीअं हुजे? दिलि जी मौसम साफ़ हुजे, तव्हांजी कचहरी खां वॾो शौक़ु हुजे, वॾो शौक़ु। कचहरी ॿुधी हुजे? हा ॿुधी आहे, साम्हूं मां वेठो आहियां हिन टीवी जे। सफ़ा साम्हूं वेठो बीह त फोटू त कढंदो हुजां,
थोरो सिधो थी वेंदो हुजे कढी फोटो ओ काका हाँ हाँ थोरो हाँ ये फोटो करे हाँ थोरो सिधो थी वेंदो हुजे थोरो सिधो 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 थोरो स्टैंड बाय ओके हाणे भले अरे फोटो कढो हुजे काका काका फोटो भलो कढियो हुजे मैं हाणे वरी कपिड़े में साफ़ करे मोकिलींदो हुजे ओ बा ये फोटो ये देखा जाए ना अब फोटो ये ॾेखारींदो हुजां थोरो साफ़ कंदो हुजां पहिरियां जानो सही है बाबा यो साला दादा लोटा के कचरी मगो हां आओ हाँ ना दो मगो मां संगत साहब ता जो वडो मां सारा कनो या बाबा ये तो पुटन खाए संगत सां माना इहा ॻाल्हि संगत सां बि कंदो हुजी न हाँ हाँ संगत अब जान एकरी गाल बि एकरी हा कहिड़ी केरी त मां 80 वारे जो माण्हू आहियां पर मूंखां तो साम्हूं गुज़री नौबत थी वई आहे आओ हाँ 80 वारे जो आहियां 80 वारे जो ॻाल्हाईंदी हुजी अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चाक चङा भला हुजो खैर खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह 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 ख़ैर लखो पियो हुजे ॿार बच्चा सभु ठीकु हुजनि अरे सब ठीक हो गए तव्हां ख़ुशि हुजो असांखे कोई मज़ेदारी पिया ॿुधाईंदा आहियूं ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी सभिनी खे महिरबानी सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं रामू राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो इहे अव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि अॼु इहो हिनखे कपिड़ो वपिड़ो ईअं हणी सफ़ायूं करे बिस्कुट इहो सॼो ॿुधाईंदो हुजे हा ॿुधाईंदो हुजे घर खे साफ़ कंदी हुजी मां ॿाहिरां बिस्कुट वठी अचां को पाणी मतां अॼु मुंहिंजो उस्ताद अची वञे को त मां हुनखे अॼु गुलनि जो तोहफ़ो ॾियां पोइ हुनखे चांहियूं मानियूं बिस्कुट खाराईंदो हुजां वाह वाह रेवड़ियूं त न खाराई न कुलब गॾो गॾु उहे त वरी आख़िर में थींदा हुजनि अलाए मतां थींदो हुजे न हलो अस्सलाम वालेकुम याल मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अदा केरु करे शर तिवारी फ्राम बिरसा का ॻाल्हायां थो आओ साईं भली करे आयो जी भिट खां अदा फोन कई हुजे सरहो करे छॾो हुजे बिस्मिल्लाह माशाल्लाह आज बेहतरीन प्रोग्राम जो आगाज कयो अथऊं माशाल्लाह जियो तमामु बहितरीन हिकिड़ो टॉपिक आहे उस्ताद स्कूल जे बारे में ऐं तमामु माशाल्लाह बहितरीन पियो हिकिड़ो असांखे तमामु ख़ुशी पई थिए कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी हुजे ॻाल्हि करे छॾींदो हुजे असांखे जेको तव्हां स्कूल जे बारे में चओ था माशाल्लाह बहितरीन हर स्टूडेंट खे पंहिंजो मयार ऐं बहितरीन सां नमूने सां पढ़णु खपे ऐं उस्ताद खे माशाल्लाह बहितरीन नमूने सां पढ़णु खपे छो हीअ आहे हिकिड़ो ज़िंदगी जो फैक्चर आहे ये समझो ना अगर को तैलीम के बारे में अगर कोई छोकरो अॻिते निकिरी थो पए त पंहिंजे मुल्क जो रोशन नालो थी पवंदो बिल्कुलु सही चवंदो आहीं जिथे वेठो जी भिट ते इहो सिंध जो ऐं वॾो उस्ताद हज़रत शाह लतीफ़ भिटाई हुजे जंहिंखां पिराईंदा बि हुजो भिट ते वेठा हुजो बिल्कुलु 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 तमामु बहितरीन अल्फाज़ में तव्हां जुमिलो कढियो असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिकु ममता लाइ छा हिकिड़ो नंढो कलामड़ो आहे जेका तव्हां चयो त मां पेश कयां पेश कंदो नंढड़ो हुजे पाण ॻाईंदो हुजे ममता अलाह सारे जे आवाज़ में जी हा ॿुधाईंदो हुजे जेकी थई नसीबन में चुगी वठ तूं दाणा हलिया सुभाणे वेठा आयूं बाणा जेकी थई नसीबन में ही महल मारियो कम कोन ईंदई संगती साथी छॾे हलिया वेंदई उते कोन मिलंदई हंध ऐं विहाणा हलिया सुभाणे वेठा आयूं बाणा जेकी थई नसीबन में वाह लाजवाब वाह 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 पोखणी अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी हाय हाय पोखणी अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी पो अधो वियो हलियो हुजे माना हुनखे बि हुजनि बाबा ही ज़मानो हुजे हिते पोखणी हुजे कमु ॾेखारणो हुजे हुनर ॾेखारणो हुजे अॻिते न खटूं न विहाणा न हंध न गालीचा हुजनि सो जेको पोखणो अथई हिते पोख जेको ॾेखारणो हुजे पंहिंजो फन हुनर ॾेखारे छॾ दुनिया खे त पोइ दुनिया तोखे ॻाईंदी नालो करे माण्हू पंहिंजो नालो करे ॾींदो हुजे के ज़मानो चवंदो हुजे वाह दा वाह रामण वाह जो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां अबा केरु कड़े सर खां फकीर साबिर सीरो शराब कोने खां छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो दुआ अल्लाह जे लखे सान कीअं मौसम हुजे कीअं हुजे प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे कीअं लॻंदो हुजे
प्रोग्राम तव्हांजो अलाह में सफ़ा ॾाढो वणे थो। हो सफ़ा ऐं मन मासूक जा ईअं मिड़े तव्हांजो जहिड़ो बि असांखे ॾाढो वणे थो। जहिड़ो वणंदो हुजे न ॾाढो ॾाढो तव्हांजो जहिड़ो वणे थो असांखे। बसि पोइ जे 2-3 देगड़ी वरी राति लॻे मां वाईंदो हुजां। अच्छा ॿियो सभु ख़ैर हुजे ख़ुशि हुजो। सिंध में घर में अबा असांजी माई सिंध में घर में ईअं इहो ईअं वरी कीअं चवंदो हुजे यार। सभु उहे ख़ुशि हुजनि अबा असांजूं भाॼायूं अदड़ियूं भलियूं हुजनि छो ईअं थोरो ई हुजे वॾी महिरबानी हुजे शामिल थियो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हाणे तोखे चइजे ॾींहुं वॾो हुजे जल्दी कंदी हुजे सामान सड़े वॾो हुजे। हा अॼु 5 अक्टूबर हुजे माना। अच्छा ईअं चवंदो हुजे न मूं वटि चओ ॾींहुं वॾो हुजे को सफ़ा मां घिचड़ो हुजे अॼु ॾींहुं। तूं वरी कहिड़ा पोइ हिन में असले तूं हुनर वे ही कंदी हुजे वॾो हुनर हाणे को हुजे को जेको हुजे सामान ॿियो टियों को धागा को रील को फ्रेम को आर त माण्हू कंदो हुजे अहिड़ो निभागो हुजे जंहिंसां मूं शादी कई हुजे असल का शइ न हुजे ठलो ई ठलो सॼो ॾींहुं सॻो ई सॻो बीठो हुजे। हीअ वरी सदोरी ॾिसंदा हेॾे मुंहुं कंदी हुजे थोरो। हा छो न हुजां अॻे त मां भेड़ी न हुजां तोसां शादी कई हुजे उन खां पोइ मां भेड़ी थी हुजां चंदा न हुजनि के चंड्रो चंड्रे खे लहे सो को ते थोरो हेॾे मुंहुं कंदी हुजे ॾिसां सदोरी। हा छो हेॾे ॾिसंदो हुजे सदोरीअ जी का जरी बि नज़र न ईंदी हुजे। हा अॻे जेके हुनर कनि हेॾे ईंदी हुजे हेॾे ईंदी हा हेॾे छो ईंदी हुजां तूं हेॾे ईंदी हुजे। हा हा ॻाल्हि कंदो हुजे अॻे जेके असांजूं भेनरूं हुनर कनि न उहे हिते भली काठी हुजे कुझु शइ हुजे न हुजे हिन में ॾिस मां सेखारियां जॾहिं मूंखे सेखारींदो हुजे थोरो हेॾे परते हेॾे सिखियल न हुजे वरी मूंखे सेखारींदो हुजे। कुर्सीअ खे इजाव ॾिनो हुजे छा थींदो हुजे कुर्सीअ खे इजाव ॾिनो हुजे। हा तोखे त न आयो हुजे न हाणे हिते माना उस्ताद वाक़ई हुजे हुजे उस्ताद हुजे त पोइ छा भाईंदो हुजे। तूं चयो ई न वठंदी हुजे न न अहिड़ो जो उस्ताद थिए त पोइ शागिर्द छा कंदो हुजे। शागिर्द वरी कहिड़ो सदोरो हुजे हिकिड़ो सामान ॿधण जे बजाए सॼो घर हूंदो ही सम्झ कारचो हुजे अॻे पोइ हीअं करे वेठियूं सॼो ॾींहुं वीचारियूं अगठ ठाहींदियूं हुजनि हीअं ठाहींदियूं हुजनि तूं चई न कारचो हा ही सम्झ कारचो हुजे काठी ॿधणी हुजे हिते बि काठी हुजे तूं में थींदो हुजे। हा हा खिसे में असुल जेको हुजे कढी कोन ॾोकड़ पोइ हाणे ऊंधियूं सिंधियूं मूंखे छा कंदो हुजे न भाॻाई हिकिड़ो गाॾी हुजे जेको असुल नंढड़ो हुजे काहींदो हुजेसि जाइ ते रखी हुजे जाइ ते रखी हुजे गोॾा भॻा हुजनि हूं वरी कहिड़ा सॾा हुजनि हलण में ईअं हुजे जहिड़ो नोटनि ते पेर हणंदो हुजे। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ लाड़काणे खां पिया ॻाल्हायूं रामू साहिब केरु आहे झाल हुजे अदा लाड़काणे वारा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿार पंहिंजो नालड़ो ॿुधाईंदो जी शनाख़ती कार्ड वारो लियाकत अली लियाकत अली ॿियो ख़ैर हुजे लाड़काणे में कहिड़ी जाइ ते वेठो हुजी लाड़काणे डोकरी खां हा बा हा वाह तव्हां ख़ुशि लॻा पिया सभु ख़ैर लॻो पियो हुजे ॾाढी ख़ुशी थी हुजे अवां फोन कई हुजे कीअं सुबुह गुज़रंदो हुजे नेरनि कई हुजे अबा फरमाइश हुई हा बा कहिड़ी कहिड़ी बसि गानो ॿुधाए जेको तव्हांखे पसंदि हुजे बसि पोइ असां ते छॾे ॾींदो हो जीअं असां ते इहो छॾे ॾींदो ज़रूर ॿुधाईंदा हुजूं पर गाने सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे बि सब्सक्राइब करे छॾींदा हुजो शेयर बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे जेॾी महिल बि अव्हांजो रूह चवे अव्हां उहो रंग उन में ॾिसो पोइ शबे मेहरान हुजे सुबे मेहरान हुजे लाॾा हुजनि लोक हुजनि गीत हुजनि हे राम राधा जो इहो सॻो ई सॻो घर हुजे इहो सभु हुन में पियो हुजे ऐं वरी फेसबुक ते वरी हुजे न उते मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे उनखे बि लाइक करे छॾींदा हुजो त उन में नंढियूं नंढियूं नंढड़ियूं नंढियूं बिस्कुट खटम चटपटियूं ॻाल्हियूं उते पयूं हुजनि हा उन में प्याज रोए खाई वठंदा इहे ॾिसंदी इहे बि सही करे रखंदी हुजे नकुल पतासा
घिमजी विया हुजनि आला थियण मेहन जा वरतल हुजनि चरियो हुजी छा हुजी उछले छॾिया हुजनि अञा हुन पतासन ते वेठो हुजे सुबुह सां इहे उकरियूं ॻाल्हियूं कंदी हुजी न पोइ मूंखे ओ चरिया चरिया सम्झंदो न हुजे सियाणो हुजां पहिरीं ॻाल्हि में वसो हुजे सॼा घिमजी विया हुजनि मूं चयो हुजे हाणे फिटी कंदी जा न त रामण खाए को चाकू न थींदो ख़राब न थी पवंदो हुजे खाई वई हुजी तूं अंधी सभु इहे हा 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 तूं खाई वई तुंहिंजो वात ॿुधाईंदो हुजे हा वात ॿुधाईंदो हुजे मुंहिंजे वात में पियो हुजे ॿियो तूं तोखे नज़र अचे हा हा तूं खाई छॾ इहे मूंखे वणंदा ई न हुजनि जो वरी मां खाई वई हुजां तूं बि हो चंदी सियासतदाननि वांगी त न इहो कमु न हुजे कंदी कमु हो मूंखे वणे कोन्हे वॾी सियासत करी वॾी सियासत कई हुजे हा हा तूं सियासत हिन सां हाणे मां सियासतूं करां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि में लॻाए वरी तूं रेवड़ियूं नकुल खाए त ख़राब हुजनि मींहं में भिॼी हुजनि ईअं हुजनि कसम खणंदो हुजे खणंदो हुजे हा तूं खाई वई कूड़ो न खांदो हुजे हा कूड़ो छो हा खाई उन्हनि खे बरो खाई वई हुजां अरे भरो माण्हू ते हो इल्ज़ाम न हणंदो हुजे इल्ज़ाम छा ॿियो छा हुजे इल्ज़ाम हणंदो हुजे न पोइ जे तोखे ख़बर हुजे ख़राब थी वेंदा हुजनि त सुबुह जो मिसकीन मर्द खे खणी अची प्लेट में ॾींदी हुजे हाणे पोइ ख़राब खाईंदो हुजे माना ख़राब छो थींदा सफ़ा कोई हीअं हुजे अगरो हुजे ॿियो छा हुजे सुबुह सां खणी अची हाणे को सचो गिह वठंदो हुजे का बुसरी माण्हू ठाहींदो हुजे सुबुह सां उहा खाईंदो हुजे सचे गिह जा ढियल हुजूं कहिड़ो तोखे मसलो हुजे अञा सचे गिह हाणे बि खाईंदा हुजूं बसि हाणे न चवंदी हुजां वॾो ढियल हुजे सचे गिह जो बसि छॾींदी हुजे छॾींदी कहिड़ी तूं सोट हुजी छॾींदी जेको हुजे हाणे सचे गिह सां न मिर्च खे अढो हुजनि तॾहिं इहो नक ईअं थी पियो हुजे ज़ैतून वांगर ज़ैतून पियो हुजे भला रुगो नक में अखि हुजे ख़ैर त हुजे भला इनखे सोलो कोन कयो हुजे न सोलो कंदी हुजे थोरो हाणे मूंखां थींदो हुजे थोरो हाणे पील पए जहिड़ो थियो हुजे हाणे नक सोलो थींदो हुजे हिनजो थोरो नरम हथ हणंदी हुजे नक खे त हाणे हल थोरो बूथ खे पंहिंजे खे होॾे कंदो हुजे थोरो छा थोरो कंदी हुजे थोरो नक खे थोरो हथ हिकिड़ो मिंट बीहंदो हुजे का हा सोलो कंदी हुजांसि ईअं थींदो हुजे सोलो कंदी हुजांसि हाणे तूं वेंदी हुजी हा वेंदी हुजां तेल इहे फुलेल इहे खणी ईंदी हुजी थोरो वाट उआ ईअं कंदो हुजे अछी ॾाढ़ी अटो ख़राब चवंदी हुजे हाणे कंदो हुजे हा पोइ मुंहिंजो गुॾड़ो मुंहिंजो मुनड़ो मुंहिंजो रामलो मुंहिंजो रामलो अख कढंदो हुजे हूंदे बि कहिड़ियूं हुजनि तूं अखि निकिरंदी ॼाणे हा कलाम हुजे हिकिड़ो सो कलाम खे ॾिसंदा हुजो ॾाढो सुहिणो कलाम हुजे ऐं गुलाबी जोड़े खे ॾिसंदा गुलाबी जोड़े में इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं थोरो इहो मरटींदी हुजां अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले कहिड़ी कुंड में हुजी धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो कुड़ छा हुजे कुड़ हा किथे फाथो हुजी ए फाथो न हुजा मासी हूर जूं है कुकड़ियूं पे किथे फाथो हुजी फाथो को छा को अलाए किथे हुजी हा किथे हुजी मां ए हाणे हेॾे ईंदो हुजे हाणे तूं बगो जेको हुजे हितां बिठो हुजे मूंखे ख़बर खुटको थियो हुजे तॾहिं त हिते मथे चढ़ी भित खां ॾिसंदी हुजे दर खां टेम लॻे इन जो हा पाटंदो हुयो मां नंढड़ो हुजां अलाए होश होश कंदो हुजे मूं चयो अलाए त छा हुजे कंहिं वतो हुजे मासी हूर जूं कुकड़ियूं हुजनि उन्हनि खे परते भॼाइजे मूं चयो हेॾे हाणे वरी कुकड़ियुनि खे भॼाईंदो हुजे मूं चयो घर अञा मस न ठाहो हुजे मथे चढ़ी ईंदियूं हुजनि विठियूं लाइनि इहा सदोरिया वरी साफ़ कंदी हुजे मासी हूर वीचारी जेका हुजे उनखे बि एॾो चयो हुजे वीचारी मूंखे की ईंदी हुजे राति मूंखे रली खे टोपो ॾियारींदो हुजे सवड़ खे टोपा ॾियारींदो हुजे
मोचो ॾियारींदो हुजे या ॾियारींदी हुजे ॾियारींदी हुजे अलाए मुंहिंजो मासी हूर मां मासी हूरड़ो थी पोइ वियो वरी हुजे उन खां मोचो हुजे मुंहिंजो मुड़सालू जेको हुजे न उहो वरी चवंदो हुजे सॼो ॾींहुं मासी हूर ॾे वेठो हुजे पोइ ॾिनो हुजे उन खां मूं जवाब सही कयो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम चाचा वालेकुम सलाम सलाम। भाईटा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो बाटर वाला शाह जी जलमक्सी खां मां चाची सां ॻाल्हायूं आवा छा हाल हुजे ठीकु हुजी चङो भलो खैर 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 कीअं वक़्त गुज़रंदो हुजे कीअं मौसम हुजे घर वारा सभु ठीकु हुजनि सफ़ा मौसम फर्स्ट क्लास लॻी पई आहे दिल्ली मौसम भी फर्स्ट क्लास लॻी पई आहे फसल बसल सही थिया हुजनि जबरदस्त चणा थिया आहिनि जबरदस्त अचो त पली खारायूं पली खाराईंदो हुजी हा अचे तो पली खारायूं न जलमक्सी हींअर इहा पली थी बि वई हुजे थी वई आहे अलहमदुलिल्लाह थी वई आहे भाउ एॾी ख़ुशि मौसम नसीब कान्हे हुजी अहिड़ी मौसम में पली लही आहे हुजे ॿियो छा खपंदो हुजे चाची ख़ुशि लॻी पई आहे माई चाची अचा चाहे कॾहिं ख़ुशि ख़ुशी लॻी हुजे पई हुजे तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो खैर खैर चाची त ख़ुशी न हूंदी 12 महीना या पाणनि वॾी हा चाचा जी ख़बर अथई 12 महीना हाणे पाण ई छो त तुंहिंजी ख़बर हुजेसि हिनखे पाण ई चवंदो ओ बा। चाची ॿार ओ बा गानो त ॿुधणु हाणे मोड़ा जो दिलि ख़ुशि कर आहे न हा हा ज़रूर ज़रूर ॿुधाईंदो हुजे बसि गानो ॿुधाईंदा हुजे बाक़ी रगो चुचड़ी ॿारे असल गानो ॿुधाईंदा हुजो उन चयो हुजे भाइटे मुआरे त 12 ई महीना चाची हिकिड़ी हुजे कॾहिं पाण ख़ुशी त हुजे ॾिस जेॾी महिल अचे रगो रननि वारो किसो खणो वेठो हुजे हा हाणे ॻाल्हाईंदी हुजे पोइ बाक़ी हाणे हुन खे ॻाल्हाईंदी थियो हुजे इहा रामण जी जनानी हुजी ॻाल्हाईंदी न न हुजे हुन खे थियो हुजे को चाची ॿारे मल्हाईंगे तूं हुजे वॾी हुजी चाची हुजे हाणे तूं इहो ॻाल्हाईंदी बस हुजे चढ़ल वात जो बसि ढकण लही वेंदो हुजे न हा त ढकण जी कहिड़ी ॻाल्हि हुजे बसि हिकु राधुल कोई न हुजे बसि मिटीअ जी ठहियल राधुल खे जेको ईअं चवे पोइ राधुल घटि न कंदी हुजे हाणे ॿारनि सां वरी वॾी हाणे वई हाणे इहो ॿार हुजे वाइट न हेॾा हुजनि सो ठूंठ जेॾा सर पर हाणे ॿार चाचो त वॾो हाले हुजे कोन मुंहिंजो हुजे। वाइट हलो हलो वॾी महिरबानी हुजे हाणे अलाए चाचो घणी त- रेटो खे वधाइनि घणी घटाइनि पोइ हाणे कीअं करूं तूं पंहिंजे सिस्टम खे वठंदी हुजी मुंहिंजो त सिस्टम पंहिंजे घर में हलंदो हुजे पोइ पोइ बाक़ी हाणे त हू भाइटो हुजे मां वॾो हुजां हू मुंहिंजो भाइटो हुजे हाणे तूं वॾी तोखे हुजे कड़ी ककड़ होई त फोटू तो ॾिठो हुजेसि चाचा हे रामण असांजो जेको हुजे अञा जेको हुजे नंढड़ो हुजे बालकड़ो हुजे अञा लिप लिपींदो हुजे वरी चाचा हाणे मां इहो हाणे मां फीडर पिया हाणे मां नंढड़ो हुजां गुॾड़ो हुजां छूनड़ो हुजां हाणे मां रामलो गुॾड़ो हुजां कंहिं हुजे? हा हा मां असुल टोलो मटूलू हुजां हाणे तूं मूंखे रिझाईंदी हुजी रामलो रामलो हुते रामलो हुते हा, सिंपियंदो हुजे हुते रामलो रामलो हा। रिझाईंदी हुजे हिन हा हा रिझाईंदी हुजे हा, मूंखे हा। तूं मूंखे रिझाईंदी हुजे मां नंढड़ो हुजां तूं मूंखे रिझाईंदी हुजे राधुल छा रिझाईंदी हुजां मां नंढड़ो हुजां उथ मथे ते रो छोटी हणंदी हुजे नंढड़ो हुजे हेठ 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 लिकड़ियो हेठ पाइंदो हुजे हेठ ने भगत तेरे भग उथ न हुजे ओ पराठो पचाए ॾींदी हुजी ओ पराठो खाईंदो हुजे नंढड़ो हुजे अञा हालत ॾिसंदा हुजे वरे घटि मुंहिंजा पेर भगा हुजनि न भागा हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां बा अबा एहसान अली ॻाल्हायां थो बलूचिस्तान खां अबा एहसान छा हाल हुजे एहसान करे छॾियो हुजे फोन करे ॿियो ख़ैर हुजे खैर लॻो पियो आहे भाउ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ॿियो खैर आहियो सभु केरु ख़ैर लॻो पियो हुजे त तव्हां ॾे केरु हुजे तव्हां ठीकु लॻा पिया हुजो हा खैर लॻो पियो आहे वॾे ॾींहंनि खां पोइ तव्हांखे असां टीवी ते ॾिठोसीं असां जुमिड़ी यादि कयूं तव्हांखे छो वॾा ॾींहं काॾे वियो हुजी या टीवी छो न खोली हुजे 8-10 साल थी विया भाई इहे ड्रामा ॾिसण असां बि करे ॾियासीं वेठा टीवी ते प्रोग्राम ॾिठोसीं वरी माना 10 साल खां पोइ ॾिठो हुजे जी जी सर पोइ 10 साल खां पोइ बसि हाणे साॻिया साॻा बिठा साॻा हुजे। बिठा हुजे सुकुड़ हुजे असांखे ॾाढी ख़ुशी थी वई लेकिन इहो असांखे कमु न वञे जेको तव्हां पाण खे जहिड़ो कयो था न आओ जी जी छा चयो हुजे वरी चवंदो हुजे। मां चयो इहो पाण में तव्हां राखा सां जहिड़ो पैदा इहो नथो थिए
घर में हुजे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जहिड़ो रामण जो घर हुजे ख़ुशि अवां थींदा हुजो सही ॻाल्हि आहे ॿियो ख़ैर लॻो ॿियो ख़ैर सभिनि खे सलाम ॾींदो हुजी एहसान ख़ुशि हुजी मोहबतूं एहसान सभिनि खे सलाम ॾींदो हुजी मोहबतूं अवां जूं वॾा वड़ करे सदा हुजनि फोन कॉल कंदा हुजो 10 साल खां पोइ बि टीवी खोली हुजे टीवी खे त ही हसीन मूरतूं अवां ॾिठियूं हुजनि अवां जो सुबुह पोइ अलाए कीअं गुज़रंदो हुजे इहा ख़बर न हुजे हसीन कहिड़ो हुजे हसीन मूरतूं हसीन हा हसीन मूरतूं ओ त पाण खे चवंदो हुजे पहिरियों दफ़ो टीवीअ में ॾिसी ख़ुशि थिया हुजनि हाणे असां हिकिड़ा रांदीकड़ा हुजूं जा हाणे असां जंगल मां को असां नंढड़ा गुॾड़ा तो लुधड़ो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा आरिफ जान मीरबर मटियारी सां अदारफ भली करे आयो हुजी ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं शुक्र रामू साईं तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन हली रहियो आहे वज़ीर अवां जूं मोहबतूं प्रोग्राम खे शुरू खां ॾिसंदो हुजी बसि इहो सम्झ चराचर तव्हांजो वेटिंग रहंदो आहे बिल्कुलु हफ़्तो पूरो इंतज़ार ई रहंदो आहे असांजो फरमाइश बि आहे अॼु फरमाइश ॿुधाईंदो हुजी हलंदे हिकु ग़लती थी वई मूंखां हथ न चुमियमि तुंहिंजा हलंदे वाह 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 सोणी फरमाइश जी जी ख़ुशबू लॻारी जो गानो ॻायो इहो हुनजो न हुजे अच्छा पोइ इहो बहरहाल तव्हांजे चैनल ते सुबुह भले बि वॾी महिरबानी सुबुह जो हलंदो आहे फरज़ाना बहार हुजे फरज़ाना बहार सॉरी जी 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 रामू साईं बिल्कुलु वॾी महिरबानी वॾी महिरबानी हुजे अदा कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो चवंदी हुजां छा छोकिरी रोज़ खयो हुजे चुप कंदो हुजे मथो न ॾारे विझंदी हुजे सुबुह सां निभाग खणी खयो हुजे री घट लॻो पियो हुजे निभाग छा हुजे यार न छा हुजे इहो छा हुजे हले छाजो निभाग हुजे इहो न कटो हुजे मूंखे वरी जेको हुजे न भोली यादि ईंदी अॼु मुंहिंजूं सभु फरमाइशूं पूरियूं कंदी इहो त जो फरमाइशूं लालीपॉप खाईंदो हुजे जेको नेरन कराईंदी सभु मुंहिंजूं फरमाइशूं अॼु पूरियूं निकाह त चूसींदो हुजे हा सभु अॼु मुंहिंजूं फरमाइशूं पूरियूं कंदी हुजी फरमाइशूं हा सभु मोकिलाईंदो हुजे जा ओ ईअं सम्झंदी हुजी त तूं ईअं अलाए कहिड़े ख़बर जा जेको आख़िरी ॾींहुं त न हुजे अॼु वॾो ॾींहुं हुजे भलो ॾींहुं हुजे अलाए मत उहो त वॾो हुजे मत जो आख़िरी हुजे हलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्कार हुजे अदा हैदर छा हाल हुजे अॼु तव्हां कुझु जो बि सभु ख़ैर हुजे न सभु ख़ैर हुजे अवां ॾे ख़ैर हुजे हा बिल्कुलु ख़ैर हुजे तव्हां कुझु जो बि ख़ैर सभु ख़ैर लॻो पियो कीअं वक़्तु गुज़रे मौसम कीअं हुजे मौसम सची फर्स्ट क्लास A1 हुजे वहण जो चूंड हुजे 1100 रुपया मण जे हिसाब सां वहण चूंडा हुजे 1100 रुपया फुटीअ जो मण हुजे हाणे हा चूंडा ई हुजे चूंडा ई हुजे अघु घणो हुजे अघु 9300 रुपया 9300 चूंडा 1100 पोइ ईअं ॻाल्हि कंदो हथ में लिफूं हुजनि मोरी त ॾींदो हुजे अदा त पोइ विहाड़ा को सोड़ियूं ठाहींदी हुजां ठहियो हेदर जे आसरे मथां कोई वात खे ॾंतण बि न हणंदी हुजी ॻाल्हि इहा हुजे अदा हेदर बि असांखे रुॻो पटियूं पढ़ाए तॾहिं त ईअं चवंदो हुजे राम अदा हेदर अदा जो सभिनी खे सलाम ॾींदो हुजे फुटियूं चुंडराए वठंदो हुजे जल्दी ज़रूर ज़रूर वॾी महिरबानी फुटियुनि जो अघु एतिरो हुजे सारियाल जेके सारियुनि जा आबादकार हुजनि उहे वरी चवंदा सारियुनि जो अघु न हुजे हेल वरी माण्हू सोचींदा हुजनि त कणक त अघु कयो ई न हुजे जमींदारनि खे हारियुनि खे हिते तिरी हणाए छॾिजनि मन वञी जहिड़ो तारूं लॻो हुजे कमद त साॻी हालत हुजे त हाणे जमींदार बि सोचींदा हुजनि त हेल कणक पोखूं न पोखूं या वरी चांवर सारूं पोखूं न पोखूं हाल दिल छो अघु न मिलनि पोखनि त दवाऊं महांगियूं ॿिज भाण सभु महांगा फसल लहे त वरी अघु ई न हुजे पोइ काॾे वेंदा हुजनि
हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। दादा केरु कहिड़े शहर खां था? अदान सार को सोगला जो जान दुश्मन आदि करा जुदा में था मौसम रियायत लगी पे बेड़ा ली। वाह वाह जो माना मौसम भली जे इन जे करे मां घर में मांगोल करां दा जी मौसम भली जे ये जदी मौसम भली हो जे तने ने भागो रही तो जे जो गाना बुधाए जा धक मुंजो भी याद कंदो दोस्त मुंजो नारा हल आवाज तुंहिंजो बि यादि कंदा हुजूं कलाम त ठहियो आवाज तुआरो हुजे। वॾी महिरबानी न इहा मौसम भली हुजे इन जे करे मौसम में शयूं ठाहे खाराईंदी हुजे इन जे करे चइजे मौसम भली हुजे तने इहो तूं हिते रड़ियूं करी किकाटूं करी रोई माना रोआ मन तूं इहो मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी कुर्ब में प्यार में त निभागी सम्झंदी न हुजे। अलाए मूं चयो मत लाली पाप घुरंदो हुजे ठाहे ॾींदी हुजे हणंदी हुजे तां खणंदी हुजा ये घर जा सभु थांव ईअं अंधी भॼंदी हुजी त मतां सुभाणे चाढ़णो पवंदो हुजे इहो तोखे बहानो हुजे बहानो हुजे घर जूं अलाए घणा चक्कर थियो हुजे तोखे घुमाइण वठी हलंदो हुजा घुमाइण वठी हलंदो हुजा ने भागो घुमाइण न वठी हुजे हिकिड़ी भोलड़ी हुजी तोखे घुमाइण वठंदो हलंदो चंदी हुजा वरी छा हुजे न करी हुजे हाणे इहो निशान मुंहिंजो बि सिधो हुजे हल सिधो सिधो निशानो ईअं सिधो हुजे न त पोइ हाणे तो हुजे त ख़बर पवंदी हुजे तूं बि ढकणीअ जड़ी थी हल पर थींदो हुजे हा पोइ तूं बि ढकणीअ जड़ी थी। हलो ढकींदो हुजे हेलो हेलो जी जी साईं अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? बाबा गुलाम शबीर तनू ऐं हिम्मत अली भट्टी सगिन खां बा सगियूं शहर खां सगियूं शहर जेको दरिया जे कंधीअ ते हुजे ओ यो साईं यो घुमियो आहे न बाबा ऐं सगियूं केरु न घुमे जंहिं सगियूं न ॾिठियूं न बाक़ी हा न कुझु बि न ॾिठो हुजे महिरबानी साईं महिरबानी ख़ैर हुजे त खिलंदो हुजे भला साईं असांखे को कलाम ॿुधायो को मोलाईअ जो ज़रूर ज़रूर अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हुजांइ अदा एॾा भागत वेठा हुजनि हा बिल्कुलु आहे तव्हांखे गुलाम रसूल भागत वारा पोइ हिते हिन ॻोठ में वेही कचहरियूं करे मानियूं खाई दरिया घुमी पोइ आयो हुजांइ हा ये भगतन वटि असांजो जेको हुजे माना इहे सम्झो माइट हुजनि हिननि खे सलाम ॾींदा हुजो बिल्कुलु सही आहे सजन वटि मानी खाइजी हूंदा आओ बा सो इन सां गॾु वरी अब हितां वरी वेझो ई पुल हुजे जेका लाड़काणे वेंदी हुजे इहा छा ॿी ॻाल्हि हा लाड़काणे वारी थोरो फासिले ते थी वई आहे कुझु बाबा गॾियो पियो हुजे मुल्क हाणे मां चवां तूं सगियूं में वेठो हा बस गाॾी में वेही हीअं थींदो हुजे हूअं असुल सॼो हिकु हा बा हिम्मत अली भट्टी साहब जी फरमाइश आहे तो मोलाईअ जो कलाम ॿुधायो अॼु साईं मोलाईअ जो कलाम बाक़ाइदे हलाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे त वॾी महिरबानी रखो जी जी अरे अलाए कहिड़ी आख़िरी ॻाल्हि हुजे अधु हा हा हाणे ॿुधाईंदो हुजे मूं खे इहे खाधा वाधा ठाराए खाराईंदी हुजे खाधा इहे मुफ़्त में कोन ठाहींदा हुजनि छो? पैसा कढंदो हुजे हे घर में नंढियूं नंढियूं शयूं उन्हनि मां नंढियूं सुठा नंढियूं खाधा शयूं। हाणे हिन लाइ शहर मां वञी सामान जा ॿोटा भराईंदो जा घर में त इहो खटिया पावा पिया हुजनि ईसूं पयूं हुजनि धी अंदरि बेलणा लोह पियो हुजे नादीअ में थोरो अटो पियो हुजे पाड़े में पियो हुजे पर कलाम हाणे सो मोलाईअ जो कलाम हुजे ओ दुख मूंखे बि ॾिना अथई पर मुंहिंजो बि यादि कंदे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं अचो अंगण ते यार प्यारा अचो अंगण ते यार प्यारा तोलाए वेस कया हन कारा ओ कॾहिं लड़ी तई दो कर ओ कॾहिं लड़ी तई दो कर ईंदे चवनी आओ विंदे चवनी वे ईंदे चवनी आओ विंदे चवनी वे छॾे सारो ॾेव अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम
राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु नओ ताकुन में तालिब तव्हां वाह वाह। अॼु नओ ताकुन में तालिब तव्हारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन जे जीव जियारीन से लाहूती लॾे विया हुजनि। वाह वाह। सो अॼु जो जेको ॾींहुं हुजे छंछर जो ॾींहुं हुजे त जिनजा उस्ताद साहिबान जिते जिते हुजनि, जेके शागिर्द अॼु 5 अक्टूबर हुजे पंहिंजे उस्ताद ते फ़खुर कंदा हुजनि त पंहिंजे उस्ताद खे बि जेको हुजे साराहींदा हुजनि, पंहिंजे वालदेन खे पहिरियां उस्ताद घर में हुजनि उन्हनि खे बि साराहींदा हुजो, वालदेन जो बि पहिरियां उस्ताद वालदेन हुजनि त उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो, उन्हनि जो एतिराम कंदा हुजो, उन्हनि खे अॼोके ॾींहं ते को गुल ॾींदा हुजो, को मुस्कुराहट ॾींदा हुजो, को का शइ पचाए खाराईंदा हुजो। ईअं अॼु जेको उस्तादनि जो माना जेको हुजे ख़ुशी थींदी हुजे त इहो मुंहिंजो शागिर्द हुजे, हिन खां मूं सेखारियो हुजे, हिन खां मूं तरबियत ॾिनी हुजे, अॼु बि उहो उस्ताद माना जेको हुजे उन शागिर्द खे यादि हुजे तो उनखे लाज़मी हुजे विस ज़रूर कंदा हुजो। उस्तादनि खे अॼु उस्तादनि जी अज़मत जो ॾींहुं हुजे त उहे जेके उहे उस्ताद जेके कामिल उस्ताद हुजनि, जिन उस्तादनि पंहिंजे शागिर्दनि में कुझु न कुझु ॾिसी उन्हनि खे मंज़िल ते पुॼाए हुजे, उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर सलाम हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो आदा आदा केरु कहिड़े शहर खां दा? आदा मोहम्मद खान रोस्तमानी गाजी खान पंजाब मां। कहिड़े शहर खां? डेरा गाजी खान मां। आओ अदा डेरा गाजी खान वारा, छा हाल हुजे? ख़ुशि हुजी? चङो भलो? रब ऐसा उन्हनि ख़ुशि आहियूं रा, पोइ भेरे को नंबर न लॻो। अब अलाए कीअं नंबर न लॻो हुयो, को तुंहिंजे मोबाइल में को मसइलो हुजे या नेटवर्क जो कोई इशू हुजे? न सही ॾाढो हींअर बि ॾाढी कोशिशि कई, हींअर ख़बरूं पिया हलूं तुंहिंजे चैनल ते, मुंहिंजो हाणे मिलाए ॾींदासीं। हा न न ज़रूरु, इहो सही कई। राब्ते में माण्हू राब्ते में ज़रूरु रहंदो। सभु ख़ैर लॻो पिया? सभु ख़ैर। अव्हां ठीकु हुजो, सभु घर वारा ठीकु हुजनि, पाड़े वारा ठीकु हुजनि? सभु रब जा एहसान। अदी ठीकु आहे? अदी ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां ठीकु हुजो, घर वारा ठीकु हुजनि? सभु रब जा एहसान। नदी तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर लॻो पियो जो? ख़ैर ख़ैर। अव्हां जूं दुआऊं लॻूं पियूं हुजनि। अदी पोइ भेरे कोन तूं भला तो कागजी वे छा? अबा सुई वठण वई हुजे न, सुईअ में सॼो ॾींहुं विञायो हुजे। सुई सॻो लथो न? अबा इहो सुई रील इहो हिते पियो हुजे, बसि हिन जो मिड़े इहो हुजे त रावण खे अख में सुरमो विझणो हुजे। मञींदो न हुजे, घणेई कंदी हुजांसि। हो दा भेड़ राधा का झेड़ो नाहे करणो। अदा मां कहिड़ो झेड़ो? हे मूंसां झेड़ा कंदी हुजे ॿियो हाणे मां घणो बि करे राधो हाणे न यार काथे मां निमाणो मुड़सालो हिन जो हुजां, मासूम मुड़सालो हुजां हिन जो। ॿियो त सभु ख़ैर लॻो पियो न? ॿियो सभु ख़ैर। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त तव्हां डेरा गाज़ी खान में वेही महिराण टीवी खे ॾिसंदा हुजो, फोन कंदा हुजो, यादि कंदा हुजो। जी जी साईं, मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे। इहे अव्हां जूं मोहबतूं, इहे त मोहबतूं इहे त कुर्ब हुजनि। इहो ॿियो सभु राधा भेण खे सलाम घणा? राधल खे सलाम ॾिना हुजनि, खोड़ावां बचड़नि खे सलाम, असांजे भाॼनि खे भेनरुनि खे सभिनी खे सलाम। हाज़ुर हाज़ुर बाबा, हाज़ुर हाज़ुर, ज़रूर ज़रूर निभा। वॾी महिरबानी हुजे। कुर्ब हुजनि अवांजा, फोनड़ी कंदो हुजी, फोनड़ी कंदो हुजी ज़रूर। हा सार संभाल लंदो हुजी भाऊ, असांजी सार संभाल कचारी करूं। हाओ अबा ॿियो हाणे अव्हां इहो फोन करे हाल पुछंदा हुजो। ॿियो हाणे कहिड़ो सियासतदान असांखां वेही फोन करे पुछंदा हुजनि त रामण तुंहिंजी ज़िंदगी कीअं हुजे, हा तुंहिंजे घर में हुजे न हुजे, अबा तुंहिंजी जनानी तोसां विढ़ंदी हुजे, छो विढ़ंदी हुजे, को हाल पुछनि। सियासतदाननि में त इहो सियासतदान पहिरियों पंहिंजो त ख़्यालु कंदो हुजे, पंहिंजो त ख़्यालु कंदो हुजे, हाणे उहे हलिया हुजनि असांखां पुछंदा हुजनि। छो असां इहो तो बि भुलियल हुजी? असां हिन धरतीअ जा रहाकू हुजो, हुनजो असांजे गमीअ में तकलीफ़ असां चऊं असां धरती जा रहाकू हुजूं, धरती असांजी पंहिंजी हुजे, पर उन्हनि खे जेको हुजे त बसि सॼो मुल्क असांजो हपूं। हलो अस्सलाम वालेकुम रामण। वालेकुम सलाम। मुंहिंजी अदी कहिड़ी आहे? कहिड़े शहर खां फोन कई हुजेसि? मां गुलफा तूं छरी मीरवा खां दा।
अदी मुंहिंजी ठरी मींहं वारी ठरी मीर वाह वारी अदी ख़ुशि अदी ॿियो सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर अदी सभु ख़ुशि आहे रात धुल भला कॾहिं बिल्कुलु अदी सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो घर वारा ॿार बच्चा सभु ठीकु हुजनि हा सभु ख़ैर तबियत कीअं हुजे अदी अदा कुझु सही आहे वरी तव्हांजो नंबर हणी हणी इलाही टाइम ते रहंदो परेशान हाणे नंबर जंहिं महिल प्रोग्राम शुरू थियो उन महिल खां शुरू थी वियो जेॾी महिल प्रोग्राम शुरू थियो हुजे उन महिल खां वरी नंबर मिलायो हुजे वञी हाणे लॻो हुजे हा हाणे लॻो हुजे अदा बसि नंबर वारे खे चवंदा हुजो ॿीहर तव्हां लॻाईंदा हुजो लॻी वेंदो हुजे तव्हांखे चयोसीं तव्हांखे ईअं त न कयो मां जो त नंबर खणंदी न न नंबर अवां फोन कई हुजे मूंखे ख़ुशी थी हुजे ऐं ॿियो यादि करे नंबर मिला इहो नंबर यादि कंदी हुजे मथां को ॿियो नंबर हणी विझंदी हुजे न दादा तव्हांजो नंबर यादि आहे मां मोबाइल में सेव करे छॾियो आहे ईअं न त मथां राम राधा जे बदाए फुटनि जे गुदाम ते वञी लॻे न न फुटनि जे गुदाम ते कोन लॻंदो वरी नंबर में हा बसि असांखे कंदी हुजे अदी इहो नंबर छा चइजे अंग्रेज़ीअ में उहो सेव कयो हुजे हा 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 वॾी पढ़ी लिखी हुजे ॿियो अंग्रेजी ॻाल्हाई उहा ब्राह्मण सां हा दा वाह अदी वाह पोइ दवा खाई छॾी हुजे सभु हा दा दवा हाणे खाधी अथई परेशान बीठो पियो थी न न परेशान नंबर हणी हणी वरी हा दवा खां वरी तव्हांजो नंबर हणां भला अदी हाणे छाजो बोर्ड रधियो हुजे वाङण वाङण तरिया हुजे नी बोड़ कयो हुजे बोड़ कयो इहो मानी इहो त मोकिलींदी हुजे हेॾे रामण जेको हुजे वातू गंदो हुजे हा हा मोकिलियां थी भाउ ॾिसो न हा हे रामण वातू गंदो हुजे मुई हणंदो हुजे कपिड़े सां हा अदी जीअं दा अदी इहो ब्लड प्रेशर त हाणे सही हुजे ई न दा ब्लड प्रेशर बि हाणे कुझु सही आहे कुझु वधी थो वञे हाणे छा कयूं न न न इन ब्लड प्रेशर खे सही रखंदी हुजी सही हुनखे कावड़ न कंदी हुजी पंहिंजो ख्यालु पंहिंजे सिहत जो ख्यालु पंहिंजी दवा घर भातियुनि जो बचड़नि जो सभिनी जो ख्यालु हा सभु कंहिंजो ख्यालु कंदी आहियां ॿियो ख़ैर आहे ॿियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे अदी पंहिंजी भाॼाईअ खे सम्झाईंदी पंहिंजी भाॼाईअ खे सम्झाईंदी हुजे मूंखे नेरन न कराए भाॼाई मुंहिंजे दारामण सां जहिड़ो न करो मुंहिंजी भाॼाई छाची राधुल छेड़ो किथे कंदी हुजास अदी अदी सुबुह जा मूंखे नेरन न ॾे सिकाए सिकाए मूंखे नेरन ॾींदी हुजे तूं भेण वेठी हुजी भागो सुबुह साण रिंगो खणी खयो हुजे त मुंहिंजे भाउ खे मुंहिंजी भाॼाई मानी नथी ॾे उहो पराठो ते ब्रेड ते सुबुह जा मां तुंहिंजो खिसे मां ॾोकड़े ई कोन कढे नेरन कीअं कंदो हुजे हा होदी जीअ दा सुबुह जा चांहि न ठाहे ॾींदी हुजे को माण्हू निड़ीअ खे टकोर कंदो हुजे नेरन कराईंदी हुजे त को माण्हू खे बल थींदो हुजे को ॻाल्हाइण जहिड़ो थींदो हुजे को धड़कन ते जोर हुजे त बसि चांहि न पीअंदो त माण्हू चिड़ थींदी आहे कावड़ थींदी आहे पोइ चिड़ जेको चांहि न पीअंदो आहे त कूड़ ॻाल्हाईंदो हुजे सुबुह सुबुह सां 3 प्याला चांहि जा पीता हुजनि पापनि जूं 3 थैलियूं खाधियूं हुजनि न अदी तो ॾिठो हुजे मूं को हिकिड़ो पापे जी जरी अॼु खाधी हुजे अदी भेण ॿुधाईंदी हुजी न दा न तो कीअं बुराई न को मुंडो रखी तुंहिंजे मथे हीअ ॻाल्हियूं ठाहिण जी वॾी माहिर हुजे न का रांदीगर ठाहींदी हुजे त मां दादी मुंहिंजी फरमाइश बि अथी अदा जी अदी माई ठाही आहे नी हुनजी फर्जी ॻाइणी हुनजो कलाम मूंखे को बि ॿुधाए हाणे माई धाई आहे हिनखे सॾींदा हुजूं हिते को कलाम ॻाए ॾेई वञे बाक़ी माई भागी ज़रूरु हुजे चवंदी हुजी त ॿुधाईंदो हुजे उहा बि माई धाई बि आवाज़ भले बसि सही हुजे घर हिकिड़ो ई घर हुजे हिकिड़ा ई हुजनि पोइ हाणे माई भागी हुजे या ॿी कहिड़ी या राधुल हुजे ज़रूर वॾी महिरबानी हुजे अदी ख़ुशि हुजे सभिनी खे सलाम अदी कुर्ब हुजनि आवाज़ मोहबतूं हुजनि आवाज़ूं दिलि ख़ुशि करे छॾी हुजे घड़ी खन लाइ लॻो हुजे जहिड़ो पंजनि में पहुता हुजूं तूं हिते बीहंदी हुई मां कुंड में थोरो रोई ईंदो हुजां कुंड में छो रोईंदो हुजे माण्हुनि जे साम्हूं रोअण बि त खिलंदा हुजनि माण्हू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे सुबुह सुबुह सां रिंगट भलो न हुजे
माने करे हेॾे रोईंदो हुजां त रोई छा जे लाइ छा थियो हुजे अॼु कदुर न कयो हुजे मुंहिंजो कदुर न कयो कहिड़ो हुजे तुंहिंजो रागुला, कदुरु न कयो हुजे मूं मुंहिंजो कदुर न कयो हुजे वॾो रोज़ एबोस्की जा जोड़ा पायो बीठो हुजे पटका ॿधो बीठो हुजे अञा हिन जो कदुरु न कयो हुजे भली बुख भरम जी सल न वञे सान बस हीअं त इहो कान हुजे वञा जेको वेठो हुजी हलो अस्सलाम वालेकुम 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 सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां रामन बा ताल के नारे कम रहमान अली शंबाणी अदा रहमान शबाणी नारे वारा बादशाह हाल हुजे ख़ुशि हुजी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा मेहरबानी कुर्ब सही तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे मोहबतूं आवाजूं नारे मां वेही यादि करे फोनड़ी कंदा हुजो ॾाढी ख़ुशी थींदी बिल्कुलु साईं बिल्कुलु आदि रादुल ख़ुशि आहे राति अदा ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो तव्हां ठीकु लॻा पिया हुजो अल्हम्दुलिल्लाह आदि ख़ुशि आहियूं तव्हां बि ख़ुशि आहियो भेण ख़ैर ख़ैर दुआऊं अवां भाइरनि जूं दुआऊं हुजनि अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे ईअं आमीन। प्रोग्राम कंदा रहो अबा कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे प्रोग्राम ज़बरदस्त हुजे सफ़ाज़ली VIP माना मट भनी छॾिया हुजनि न वॾी महिरबानी सभिनी माना खे घर प्रोग्राम भाती मट भनी छॾिया हुजनि न सभिनी घर भाती मट त कोन ढक कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं इहो रात धुल जे करे हुजी रात धुल जे करे ही घर घाट ठाहियो वेठे हुजां गुल फुल चिट हणा हुजनि ओ ये असल चित्र गुल हेॾे रामण खे लॻण खपंदा हुजनि रामण कहिड़ी रली हुजे जेका मां चिट गुल हणंदी हुजां माना रामण खे सगारो कंदी हुजी या न तूं जा मुंहिंजी तपकी हुजे रामण हलो हलो वालेकुम 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 सलाम। अदा केरु कड़े शहर खां साईं ख़ुशि आहियो हाणे अॻु में बि चयो हाणे तव्हां ॿुधायो नी हाणे अञा न अथव नी चयो त हिकु भेरो मूंखे नालो ॿुधायो पोइ मां ॿुधाईंदोमांव यार इहो पोएं दफ़े बि इहो सुवाल कयो हुजे खणी ॿुधाए छॾींदो हुजे हीअं राधुल घर में जहिड़ो कयो हुजे मुंहिंजो दिमाग़ हिकिड़ी जाइ ई न हुजे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो तव्हांजा रंग ॾाढा भला लॻा पिया आहिनि ॾाढो सुहिणो लॻो पियो आहे रंग तव्हांजा वाह वाह पोइ नालोड़ो हिन रंगनि में ॿुधाए छॾींदो हुजे त गंबट तव्हां ॿीहर पोइ पाण ॿुधाइजो वरी हाणे मां तव्हांजो कालर आहियां साईं इहे गुजारत ॾेई छॾे गुजारत भञण बि खपंदी हुजे अब असां टिकी क़बूल कई हुजे हाणे गुजारत खे भञंदो हुजे गंबट खां मोहम्मद हाशिम शेख मोहम्मद हाशिम शेख पोएं दफ़े वॾी कचहरी कई हुजे रूह अॼु वरी नालो विसरी वियो हुजे ओयो हा त अॼु तो चयो मां सुञाणा पई न सुञाणूं असां ज़रूरु से पर थोरो हीअं जंहिं खे डोड़ायो हुजे त सखर मां हुजे या रोहड़ीअ मां पोइ हिते अचे गंबट थोरो हिते थोरो मिड़ई मुंझारो हुजे गंबट खां मोहम्मद हाशिम शेख मां तव्हांजो पुराणो कालर आहियां हाणे साईं तूं असांजो कालर न पर प्रोग्राम जो हिसो हुजी हिसो बिल्कुलु ॿियो त ख़ैर हुजे अदा घर भाती ठीकु हुजे ख़ैर तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो तबियत ठीकु लॻी पई अथव हा ख़ैर लॻो पियो हुजे बसि अवां जूं दुआऊं हुजनि वेही ॾिसंदा हुजो फोन कॉल करो असां ख़ुशि रखंदो वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि अवां जा मोहबत हुजनि अवां जूं सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो सो जाते हुजो ख़ुशि हुजो सो अधीअ बि फोन कई हुजे ऐं ख़ुशियुनि जा ॾींहं बि हुजनि सो अॼु भला को वरी लाडड़े खे थोरो ॾींदा हुजो असांजो हाल जेको हुजे पर रामण जो हाल हुजे ख़ैर हुजे घर में नालो हुजे पर अव्हां जे अंगण ते ख़ुशियूं मुर्कूं मोहबतूं इहे क़ाइम दाइम हुजनि त असां लाइ उहा वॾी ख़ुशी हुजे सो माई भागी जे आवाज़ में हुजनि भेनर मुंहिंजा ओ हुजनि हयाती अलाह सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राजा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजो हलो
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केर कड़े सर का मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद का। छा हालो जे अदा खुशू जो चंगा भला सब खैर दुआ है अल्हम्दुलिल्लाह। तव्हां अदा ठीक आयो? अदी तव्हां ठीक आयो? हा रादुलब ठीक आ तव्हां कीअं हुजो अदा? तव्हां ठीकु हुजो? असां बिल्कुल ठीक आहियूं। अदा कीअं वक़्त गुज़रे कीअं हुजे मौसम भा? वक्त अल्लाह जी मेहरबानी आहे सही पियो गुज़रे, मौसम भी सही आहे। वाह वाह मौसम भी सही हुजे वक़्त भी सही हुजे। पोइ दिल जी मौसम कीअं हुजे? दिल जी मौसम पाण ठाहिणी पवंदी आहे, उहे तरीक़ा इस्तेमाल करणा पवंदा आहिनि जेके तव्हां सम्झायो था। वाह वाह ईअं हुजे त दिल जी मौसम बि पंहिंजे हथ पंहिंजे आधार हुजे त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में ख़ुशि रहणु खपंदो हुजे। पंहिंजे कम में पंहिंजे किरत में ओड़ो कमु कंदा हुओ जंहिंमें अव्हांखे ख़ुशी मिलंदी हुजे। बिल्कुल बिल्कुल। ॿियो ख़ैर हुजे? जी जी ॿियो ख़ैर आहे तोरो अर्ज़ आहे। जी जी हिकिड़ो पुराणो कलाम यादि अची वियो तव्हांखे ॿुधायूं? हा वाह वाह ॿुधाईंदो जीअं। नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, और बाल बनाऊं किसके लिए, वो शख्स तो शहर छोड़ गया, मैं बाहर जाऊं किसके लिए, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ। वाह वाह। जिस धूप की ठंडक दिल में थी, वो धूप उसी के साथ गई, वो धूप उसी के साथ गई। अब ऐसे वैसे लोगों के मैं नाज उठाऊं किसके लिए, वो शख्स शहर छोड़ गया ही। वाह वाह जो ख़ैर त हुजे अॼु माना मौसम सही न हुजे। मौसम सही आहे। मौसम सही हुजे त पोइ इहो कलाम न हुजे। बाबा कंहिं झलियो हुजे तूं नवां कपिड़ा पाए हलियो वेंदो हुजे घुमंदो फिरंदो हुजे। ओ पुराणी ॻाल्हि यादि अची वई अॼु खां 20-25 साल अॻु में। हल त इहा सुठी ॻाल्हि हुजे। माण्हू खे पंहिंजे दिलि जो हाल अहवाल पंहिंजे दिलि जो आवाज़ ॿुधाइणु खपंदो हुजे। अॼु माना इहो बि ॿुधायो हुजे त कलाम बि कुसंदो हुजे झुंगारींदो हुजे। हाउ हाउ हाय हाय रो कीअं रिझाया तोखे कीअं परचाया, ओ कीअं रिझाया दस को डाऊं अॼु उहो कमु कयो हुजे। जी जी हा वाह वाह ख़ुशि हुजे सभिनी खे दिलि पंहिंजे वस में कोन्हे न। हाओ हाओ सही चवंदो सभिनी खे सलाम कुर्ब कुर्ब वाजा मोहबतूं आवाजूं। हाओ ख़ुशि हुजे। भाऊ कलाम गाए त वरी थोरो हीअं वॾो वज़न हुजे कलाम ते घटि वध किस धूप की दिल दुख में गाए हुजे। वरी थोरो चुप चुप वो चुप भला हाणे थोरो इनखे बि आऊं जेको हुजे हमराही कराईंदी हुजे। ऐसे वैसे लोगों को समझाऊं कैसे। हाँ तो बस ये बात है ना। मतलब वरी क्या वरी ऐसे वैसे को हमारी इशारा हमारी तरफ है तुम्हारा। इशारा कैसे समझे। अब ऐसे वैसे लोगों के मैं नाज उठाऊं किसके लिए, वो शख्स जो शहरी छोड़ गया, हम तो कहते हैं शख्स जो शहरी छोड़ गया, जिस धूप की दिल में ठंडक थी, वो धूप उन्हीं के साथ गई, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, और बाले बनाऊं किसके लिए, वो शख्स जो शहरी छोड़ गया। तू मूंखे नवां कपड़नि में अगठ विझी ॾींदी त मां शहर घुमी ॾेखारींदो हुजां। तोखे वरी नवां में अगठ हा मूंखे वरी नवां कपड़ा ॾींदी हुजी त मां थोरो और बाल बनाऊं किसके लिए, मां सभिनी लाइ ठाहींदो। मथे ते वार न हुजे त पोइ बनाईंदो वरी किथां सभिनी लाइ ॾिसंदी हुजी त कीअं श्रृंगार हिते शीशा श्रृंगार रखंदी जी कपड़ा खणींदी जी नवां तो छा वरी छो पोइ पाण न त वो भाऊ पाईंदो हुजे न जे कलाम कुछो हुजे माना कुछो काथे काथे कीअं रिझाया तोखे कीअं परचाया। ओ ॾस त सही। हेलो
सलाम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुझे अदा केरु कड़े शहर का भा भा नवाब शाह खां वहीद पंहिंजो अदा नवाब शाह खां वहीद चांडियो भा छाल हुजे खुशो जी सर कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तयार सफ़ा अमन मां सब खेर अमन अमन लॻो पियो हुजे अवां ॾे अमन हुजे शुक्र आहे मालिक असां तव्हां ॿुधायो दुआऊं ख़ुशि आहियो हां सब खेर हुजे खुश खैर जो खैर आबाद दुआऊं हुजो लॻो पियूं हुजनि तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह असांखे ज़बरदस्त बणे थो माशाल्लाह रंग में हली विया आहिनि बस अवां पाण भला हुजो वणंदड़ हुजो त इन करे प्रोग्राम बि अवां खे वणंदो हुजे जी 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 वॾी महिरबानी हुजे लख थोरा वॾी हुजनि महिरबानी हुजे त तव्हां शामिल थिया हुजो कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं हाणे तूं इहो जल्दी कंदी हुजे मूंखे कपिड़ा बि नवां ॾींदी हुजे नेरनि बि कराईंदी हुजे त पोइ वरी मैं शहर को ऐं वरी कंगा भी तुम देगा हाय हाँ? हाय हाय मैं कंगा दूं किसके लिए हाय वो मानो ही शहर छोड़ के चला गया है ना किथे बि हुजनि हिन में इहो कहिड़ो हिसाब हुजे इहो पुराणो हिसाब आहे हाणे लेखे जो दौर न हुजे हाणे त फोन लॻो पियो हेलो हुजे हेलो जी हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुझे अदा केरु कड़े शहर खां जी अदा अब्दुल करीम खासकेली गुज्जो छटो मकली का अदा छाल हुजे खुश हुजो चङा भला हुजो ठीक हुजो गुजो ठीक हुजे जी जी गुज्जो अल्लाह जा करम शुक्र है अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ॿियो ख़ैर आहे? सब ख़ैर हुजे मोहबतूं अवां जूं अवां सिक मां ज़ाद कंदा हुजो फोन कंदा हुजो खुशी थींदी हुजे महिरबानी महिरबानी न साईं तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु असां ते दोस्त सभु गॾिजी सॼी ॾिसंदा आहियूं वाह वाह इहे अवां सभिनी मिड़नी महिरबाननि जूं इहे मोहबतूं हुजनि जो तॾहिं त असां कई सालनि खां बीठा हुजूं इहे अवां जूं जी मोहबतूं जी महिरबानी महिरबानी साईं ऐं कुझु दोस्त आहिनि उहे फरमाइश था कनि त असांजो नालो वरितो वञे जी 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 कहिड़ी हा इहे ई चवनि था त असां फौजिया सुबह जो को बि कलाम ॿुधायो ऐं नाला असां हुननि जे दोस्तनि जा बि नाला खणंदो जी जी मोहम्मद सिद्दीक सालार जोखियो आओ ऐं हाजन मूसो जोखियो आओ ऐं मतारो जोखियो वाह वाह अदे मतारे खे सलाम चवंदो जी वालेकुम सलाम वालेकुम सलाम ॿियो को दोस्त हुजे त नालो खणंदा हुजो हा मोहम्मद अशरफ जावरी जावरी साहब खे बि सलाम हुजे सभिनी जे नाम हुजे बस वॾी महिरबानी हुजे कुर्ब लख कुर्ब थोरा अवां जा मोहबतूं अवां जूं सो अवां सभु जिते हुजो उहो उते ख़ुशि हुजो सो मौसीक़ी ॿुधण बि ज़रूरी हुजे मौसीक़ीअ सां चइबो आहे नंढियूं नंढियूं ख़ुशियूं मौसीक़ी बि माण्हू खे संवारींदी हुजे मौसीक़ी ॿुधण सां माण्हू जी कैफ़ियत चेंज थी भई कैफ़ियत वरी ॿी थी वेंदी हुजे रोह जेको हुजे उहो मटिजी वेंदो हुजे हा रोह सो हाणे ईअं ई साॻियो राधुला मूंखे जे हींअर नेरनि कराए ओफराटो पचाए चिलो पचाए खणी यानी मुंहिंजी कैफ़ियत ख़ुशीअ में तब्दील भला चिलो तो पचाए ॾींदी हुजे ॾंद न हुजनि फदो हुजे राधुला इहो चिलो त पचाए दिलि चवंदी हुजे त राधुला हेॾा ॾंद हुजनि चिलो पचाए ॾींदी हुजे राधुला जे हथ जो चिलो सुठो हुजे इन करे चयो हा इहा चपर न भले अगट विझी ॾींदी इते वरी ॾंद हा तोखे वरी अगट विझी ॾींदी नवां कपिड़ा पाण ज़ाहिर आहे न तूं ओ जल्दी अधो वीचारो फणी न ॾींदो हुजे ओ कपिड़ा चवंदो हुजे कीअं पायां वरी जेको हुजे हाणे उन अंदर में जेका ठंडक हुजे उनखे बि जेको हुजे मिटी लॻी वई हुजे तूं वरी चई मूंखे कपिड़ा ॾींदी हुजे वाह रे वाह वाह जी तो भाऊ जी कई हुजे मां छा भला मां पोइ ॾुख में भला चवां त मेरा कपिड़ा पाईंदो हुजे चरे हुनखे त ॾुख जी ॻाल्हि ॿुधंदो हुजे न उनखे सुलझायो हुजे सम्झायो हुजे उनखे हा हलो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे अदा केरु कड़े शहर खां भा निसार पहाड़ जेकबाबाद तालको ठुल बख्शण पहाड़ अदा नालो ॿुधाईंदो हुजे जेकबाद वारा हेलो अदा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे निसार अहमद पहाड़ निसार अहमद पहाड़ छाल हुजे पहाड़ भा ख़ुशि हुजी चङो भलो खैर खुश खैर तव्हां ख़ुशि हो खैर सभु खैर खेल लॻो पियो हुजे तव्हां ॾे खैर हुजे घर भाती ठीक हुजनि सभु ठीकु हुजनि ख़ुशि अॼु राधा तूं ख़ुशि आहीं हा ख़ुशि वेठी हुजे आदा तव्हां ख़ुशि वेठा हुजो अल्लाह जी महिरबानी आहे खैर ख़ुशि सभिनी खे सलाम चवंदो सभिनी खे सलाम चवंदो साल हमेशा चित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो अच्छा ठीकु आहे ख़ुशि हुजां
नेरन पाणी लाइ को सोचां को थांव खणी भला गॾु कयां मन पोइ तोखे को कहकाव पवंदो हुजे हाणे हिते पीअंदो हुजे थांव गॾु कंदो हुजां जमाने खे ॿुधाईंदो हुजे त मुंहिंजी जनानी अहिड़ी हुजे मां कंदो हुजां कमु अहिड़ो बि न हणंदो हुजे कूड़ भला हाणे केतिरा ॾींहं लिकाइण खपंदो हुजे ॻाल्हि माण्हू सिधी कंदो हुजे भला हाणे कहिड़ी ॻाल्हि लिकाइण ईअं त चवंदी हुजे न ॿुधाईंदो हुजे न माण्हुनि खे हा पोइ हाणे तूं पाण त चवंदी हुजे हाणे इहा ॻाल्हि अधी तूं ॿुधंदी हुजे ऐं ॾिस हाणे त ॻाल्हि सची कई हुजे अधी ही रगो जेको हुजे न जमाने में राधुल खे ख्वार ख़राब करे गंढ में छा ॿधो छोड़ींदी हुजी त हाणे खणी गंढ तूं बस गंढ ते मना पियो हुजी हिकु हुजी को मोगो मटर हाणे तोखे मां सम्झाईंदी हुजां त कीअं सम्झाईंदी हुजां हा तूं सम्झाईंदी हुजे जे असुल सफ़ा जी वात में वेहंदी हुजे हा तुंहिंजो वात बि एॾो हुजे जंहिंमें असुल मां वेहंदी हुजां इहो ॻाल्हि माण्हू हितां ॿी ॻाल्हि आहे सफ़ा हितां अचे हीअं मूं चयो अलाए विढ़ंदी हुजे अलाए छा पंहिंजे मर्द सां माण्हू खे ॻाल्हाइण खपंदो हुजे पोइ भले कुल्हे ते वेही ॻाल्हाईंदो हुजे तोखे हिन ते एतिराज़ न करणु खपंदो हुजे भिंडी मोहन रासुल तूं बि मुंहिंजी ॻाल्हि न ते हीअं जेको हुजे चुकूं कढी पोइ थोरो खणी सम्झाए मूं चयो मतां माण्हू चवंदो वरी सफ़ा जनानी विढ़ण ईंदी हुजे अलाए छा विढ़ण न हुजे इहो असांजो पाण में कुर्ब हुजे अहिड़ो न खपंदो कुर्ब कचारू अहिड़ो न खपंदो हुजे महिरबानी हा महिरबानी त होॾे बूथ कंदो हुजे हा सो हाणे भला हिकिड़ो गानो हलाईंदा हुजूं इन गाने खे ॾिसंदा हुजो अॼु त हुमेरा चना जो गीत हुजे सो हुमेरा चना जो गीत हुजे उनखे ॾिसंदा हुजूं त वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं यार नथो विसरे प्यार नथो पले वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो विसरे तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हाणे तूं हलंदी हुजे थाम गॾु कंदी हुजे थाम गॾु करण तुंहिंजो कमु हुजे मोचारा हे प्लेटूं सजूं हिते टिणियूं पयूं हुजनि हे कोप हिते टिड़ा सोलिया भनंदो हुजे मूंखे त मां भनी ॾेखारींदी हुजां कीअं भनबो हुजे रधणे में हेॾे ईंदो हुजे त मां तोखे भनी ॾेखारींदी हुजां कीअं भनबो हुजे तोखे ॾह चकर चयो हुजे ऐं हक पोची बि वञी फांसी हुजे हेॾे ईंदो हुजे हे ॾिसंदी हुजे त हिन ते तोखे मां हेॾे शेर ॼमी वियो हुजे हणंदी हुजां हणंदी छो हुजे धोई रखंदी हुजां इहो ठिकरनि जो कमु तुंहिंजो जेको मुंहिंजो न हुजे आसुअल भिलनपुर शर्म जो ईअं चाढ़े छॾींदो हुजे चङो वो ॾिसंदी हुजे वरी कंहिंजूं ॿकरियूं छुड़ी आयूं हुजनि घर में अॻई बेकाट हुजनि वरी हाणे पाड़े जूं ॿकरियूं बि हेॾे हुजनि ओए हथुकल मानी न खाईंदी हुजनि परायूं त पांथी न हुजे गिचीअ में ॻाल्हि हुजनि कहिड़ियूं हुजनि किथे हुजे ए हरामण हिकिड़ी खे कन में हथ विझी काहे ईंदो हुजे भला खीर ॾुही चाहे पियूं कुड़ो कहिड़ो पाड़े में हाणे ॿकरींदी हुजनि ॿियो छा हुजे हाणे अॻई घर में खोड़ हुजनि हाणे ॿुधणियूं हाणे असांजी नेरनि छुटी हाणे कुकड़ तड़ियूं ॿकरियूं परायूं हा हाणे वरी कुता बि तड़ींदो हुजे हाणे वञ तूं मासियूर खे चवंदी हुजे ओयो इन्हनि सां तुंहिंजी मिठी बैटरी हुजे अञा मस ॻाल्हि करण सां छुड़ी पवनि तूं मासीअ खे वञी चवंदी हुजे त हे पंहिंजा कुकड़ बुकड़ हे पंहिंजा काबू कंदी हुजे न त रावण खणी किथे खपाए ईंदो हुजे न पोइ ॻाल्हि में ॿार परायूं खपाईंदो हुजे न मासी बेड़ी हुजे जो मेलण ॿियो इंसास ईअं भनी रखंदी हुजे हाणे कुकड़नि जो बांगू ॿुध हाणे ॿुधंदे ओ मासी हूर पंहिंजे कुकड़नि खे ॿकरियुनि खे कुतनि खे त पलींदी हुजे मुंहिंजे रावण वीचारे खे वॾो तंग कयो हुजे चयो हुजे मूं न त हाणे खुॾी भला हिते ठाहींदी हुजे मालिकनि खां न संभाली थींदी हुजे न हिते खुॾी ठाहींदी हुजे त हिते वेहंदो पोइ रोज़ अनु ॾींदी हुजे ऐं रोज़ सीर बसि हाणे तूं छा चवंदा असांजी पंहिंजी नेरनि वारी ॻाल्हि हुते सुठी हाणे जमाने वरी हाणे रुढूं मूंखे त मगज़ में सूर कयो हुजे कंहिं तो छो
रगो की काटू करी मां की कट हेलो अब साला पैसा दे खैर आदा तबियत ठीक है अदा खैर खैर लगो लगो पियो पियो जे जेड़ा। केड़े शहर का अदा अदा केर केड़े शहर का अदो गाड़े हो जे अदा अदा पंहिंजो नालो ॿुधाईंदो जी कहिड़े शहर खां वॾी महिरबानी हुजे बैलेंस सही घट हुजे भाऊ वट ते जे करे हा हाले न जी न मिस थी वई हुजे न न न जी मिस कोन थी जो इन जे हाणे तूं हे थावणरनि खे ॾिसंदी हुजे हे वरी हे छा भॻो हुजे हिते ए भगो हुजे माना हाणे तूं मुंहिंजे पंध में ठिकर भितर इहे सभु कंडा विछाईंदी हुजी वने कंटा विछाया हुजे न तो जे मु राहुन में कंटा विछाया पोइ हे छा हुजनि हे माना पेर में लॻनि थेड़ अचे माण्हू किरी पए हाणे तूं माना उहे वेही तूं सोचींदी हुजी त रामण खां माना हे कह तू असल पेरे उघाड़े तू घुमी जो असल तोखे हो लगदा हुजन तोखे कंटा चुभन हां पोइ हे बाक़ी पोइ छो भॻो हुजे हिकिड़ियूं ढकड़ियूं मिलंदियूं हुजनि उतां जो मगज मुंहिंजो ख़राब कयो हुजे मुंहिंजे थावन में हथ विझी मुंहिंजो दिमाग़ हे चक्रूं खाए हींअर मौसम ख़राब हुजे जडड़ी जडड़ी माना ॻाल्हि सम्झ में न अचे पोइ ईअं चइबो हुजे त थांव धोई रखे छॾिबा हुजनि मखियूं पोइ मच्छर पंहिंजा उन मां बीमारियूं थींदियूं हुजनि धोतल हुजन हाणे चाहे लड़की हुजे शुक्र कंदो जो खणी आयो जी जमाने खे ख़बर पई हुजे रामण चाह पीती हुजे इहो कल्ह जो कोप पियो हुजे कल्ह पीती हुजे ओ कल्ह जो पियो हुजे तूं हलो जो फरमाई जो कलाम बुधाया अदा पंहिंजो नालो त ॿुधाईंदो हुजी उर्स चांदीअ जे हवाले में तुंहिंजो नालो छा हुजे उर्स चांडियो हा ओदा त अदे जी तार निकतल हुजे अदा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे जी अदा अदा तव्हांजो नालो छा हुजे अदा हा जेको भला तव्हांखे सुठो लॻे उहो ॿुधायो हाओ 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 ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी हल महिरबानी हल सभिनी खे सलाम ॾींदो हुजे सभु रस्ते ते हुजे पुछंदा हुजे खीर वठियल हुजे चरियो करे छॾियो हुजे चरियो करे तोखे छॾियो चरियो कयो हुजे तो चरियो पाण करे जमाने खे चरियो कंदो हुजे घर में ॻाल्हि राधुल न सम्झंदी हुजे हिकिड़ा कुकड़नि जा आवाज़ ॿियो फोन ते जेको फोन कंदो हुजे उहो इहो बि न ॿुधाईंदो हुजे त पंहिंजो नालो छा हुजे त उहो बि हो वरी चवंदो हुजे उर्स चांडे हो कलाम ॿुधाईंदो हुजे बस उर्स अहिड़ा हणंदो हुजांव त बस तो बजे नुस्कान कंदो हुजे अच्छा ऐं या जे छड़ी मूंखे लॻंदी हुजे छा भाईंदो हुजे हाणे मां वञी चारींदो हुजां भला न न हितां जरे घटि मूंखे बची हुजे पोइ छा भाईंदो हुजे आयो त हेॾे हुजे पोइ हाणे तोखे तुंहिंजी या को इहो ॾींहुं ख़राब हुजे इहो ॼाणी वाणी लॻाई तूं इहो तो करी सम्झा हलो हा बचाला खुशा वॾा जो खैर तबियत ठीकु आहे खैर लॻो पियो हुजे तबियत बि ठीकु हुजे तव्हां ठीकु हुजो अदा हा तुंहिंजी दुआ तुंहिंजो प्रोग्राम असांखे एॾो वणे थो असां कमकार छॾे तुंहिंजो प्रोग्राम ॿुधो था सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्त आहिनि ॿार पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे शनाख़ती कार्ड वारो जमादार हिदायतल्ला जाफरी शेख मोहम्मद पौड़ वज़ीर जाफरी अदा जमादार ख़ुशि हुजी चङो भलो ॿियो खैर हुजे खैर तुंहिंजूं दुआऊं बसि तुंहिंजो प्रोग्राम असां ॿुधी वॾा ख़ुशि आहियूं बसि अवां रुगो प्रोग्राम ॾिसी ऐं ॿुधी ख़ुशि थींदा हुजो अवां बि कमु अहिड़ो ॾेखारींदा हुजो असां ख़ुशि थींदा एॾा ख़ुशि आहियूं जो असां कमकार सवेर लाहे तुंहिंजो छंछरु ॾींहं समाज वॾी ख़ुशी सां ॿुधो कमु सवेल छॾाए छॾियो हुजे हा कमु छॾाए गाह पटवा माल आहे हो पर तुंहिंजो प्रोग्राम ॿुधंदा वञे सवेर असुल कमु असुल ॿुधाईंदो हुजे त रध पचाव करे छॾियो हुजे घर जा सामान सड़ा थांव सिधा इहे सिधा करे छॾिया हुजनि हा सफ़ा सेटिंग करे पोइ तुंहिंजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं अञा हिन फरियो ई कोन ॾिनो हुजे त तो सॼो कमु करे छॾियो हुजे सॼो कमु करे पोइ वांदा थी तुंहिंजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं कपिड़ा भला धोता हुजनि फरमा छा पंहिंजी कलाम हिकिड़ो ॿुधायो कहिड़ो हो
मोटो ज़रदारी जो बुंदायो मेहरबानी तवाई मोह ॾेखारण खां थी वे ओ मेहरबानी ॿी तवई पर मुंह ॾेखारण खां बि वए वाह वाह इहो बस दिलि ठरी पोइ जमादार हिदायतला जी दिलि ठरदी पोइ और ठरदी हुजे असां चऊं ठरदी हुजे वॾी मोहबतूं हुजनि अवां जूं जो राम राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो ये अवां सभिनी जा कुर्ब हुजनि अदो ॾिसंदो हुजे अवां सभु ॾिसंदा हुजो अवां वरी सभिनी जी महिरबानी असां बीठा खड़ा आहियूं अवां सभिनी खे ॾिसंदा खड़ा आहियूं त अवां केतिरियूं मोहबतूं असांखे ॾींदा पिया हो सो इहा अवां जे पासे जी ॿोली जेका हुजे इहा ॾाढी सुहिणी ॿोली हुजे सो मोहबतूं भोग ठका इहो ज़रूरु हुजे हिक ॿिए सां त उन सां ई दिलि ख़ुशि थींदी हुजे अवां सभिनी अॼु जंहिं फोन कॉल कई हुजे सुहिणी गुफ़्तार कई हुजे उन्हनि सभिनी जा लख थोरा ॾे हर शहर मां हर जिले मां असांखे फोनूं कॉलूं करे अॼु त सुली चवंदा हुजो मान मथां करे छॾियो हुजे सो अॼोको ॾींहुं जेको हुजे उहो अज़मत वारो ॾींहुं हुजे अॼु उस्तादनि जो आलमी ॾींहुं हुजे त हिकु दफ़ो ॿीहर वेंदे वेंदे प्रोग्राम जे पुॼाणी ते उन्हनि सभिनी क़ाबिल उस्तादनि खे सलाम हुजे जंहिं वटि इल्म जे लाइ हर वक़्तु जाखोड़ हुजे हर वक़्तु सोचींदा हुजनि त असांजो बालक पढ़ी लिखी कंहिं मक़ाम ते पुॼंदो हुजे उहे उस्ताद पंहिंजो नालो रोशन कंदा हुजनि कंहिं बि उहिदे ते सुभाणे अवां जो शागिर्द हुजे त इहा अवां जी कामयाबी हुजे त सलाम उन्हनि उस्तादनि खे हुजे जेके तालीम लाइ जाखोड़ींदा हुजनि ऐं उहा तालीम पंहिंजे जेको रेसो हुजे ॾिसंदा हुजनि त ॿिए हंधि केतिरी तालीम हुजे असां वटि केतिरी पुठिते पियल हुजे तालीम उनखे कीअं अॻु भरो कंदा हुजूं शागिर्द खे कीअं जहीन बणाईंदा हुजूं जेके बालक स्कूल न वेंदा हुजनि उन्हनि खे स्कूल ताईं कीअं वठी ईंदा हुजूं त असुलु उस्ताद उहो हुजे जेको पंहिंजे हालतुनि खे पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजनि शागिर्दनि खे तालीम जे तरफ़ रवां दवा कंदो हुजे उहो ई उस्ताद कामयाबु हुजे ऐं उनजा शागिर्द बि कामयाबु थींदा हुजनि सो असां मूंखे फ़ख़ुरु हुजे पंहिंजे उस्तादनि ते वालदेन जेके हुजनि उन्हनि खां वठी हिकिड़े उस्ताद ताईं मां उन्हनि सभिनी खे सलाम कंदो हुजां तव्हांजी अज़मत हमेशह बुलंद हुजे अवां हमेशह पंहिंजे उन नाले ऐं मक़ाम सां सराह हुजो असांजो अवां लाइ दुआऊं कंदा हुजूं त उहे उस्ताद जुग जुग जीअंदा हुजनि वॾी ॼमार वारा थींदा हुजनि हमेशह ख़ुशि रहंदा हुजनि ॾुख तकलीफ़ूं उन्हनि खां हमेशह परे रहंदियूं हुजनि ऐं हिन जेका हीअ मौसीक़ीअ जी दुनिया हुजे या ॾाहप जी दुनिया हुजे या फ़न जी दुनिया हुजे उन जा जेके उस्ताद हुजनि जिन फ़न खे बुलंदीअ ते पुॼायो हुजे मौसीक़ीअ खे बुलंदीअ ते पुॼायो हुजे हुनुरमंद जेके उस्ताद हुजनि पोइ लोहार हुजे वाढो हुजे कुंभार हुजे हारी हुजे सुठो किरत करण वारो हर करण वारो हुजे टेटकर वारो हुजे जेको बि हुजे गाॾी हलाइण वारो हुजे हिनखे समाज खे बहितर जेको ॾींदो हुजे ख़ुशी उहो जंहिं बि फन सां उस्ताद सलाहियल हुजे उन्हनि सभिनी खे सलाम हुजे वेंदे वेंदे फोटे ज़रदारी आवाज़ में कलाम हुजे महिरबानी ॿी त वई पर मुंहुं ॾेखारण खां ई वए सॾमी सॾु हुजे राम राधा मेरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअ लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे नयूं ॻाल्हियूं नवां रंग खणी अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजो सो अवां ॾिसंदा हुजो इहो कलाम असां खे ॾींदा हुजो मानी टुकर जी कंदा हुजो हाणे थावनि खे धोई जल्दी पचाए वठंदी हुजी त मां छबो खणा सामान वठी ईंदो